अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 9 अगस्त मंडे ऐं असां वञी रहिया आहियूं हिन महिल वापसि पंहिंजे घर। सुबुह जा थिया आहिनि पूरा 6। सो नमाज़ पढ़ी निकितासीं ऐं तव्हां ॾिसंदव त अञा इलाही सारनि बिल्डिंग्स जूं ऐं इलाही सारनि घरनि जूं बतियूं बि ॿरी रहियूं आहिनि, छो त सफ़ा सुबुह सवेर आहे ऐं ॾाढो इंजॉय कयोसीं, ॾाढो मज़ो आयो। इलाही अरसे खां पोइ असां घर मां निकितासीं ऐं माण्हुनि सां मिलियासीं, न त असां क़ैद थी रहिजी वियासीं ऐं सिर्फ़ु ज़रूरी कमकार सां पिया ॿाहिरि निकिरूं। हाणे वरी ईअं ई थींदो त ज़रूरी कमकारनि सां ई ॿाहिरि निकिरंदासीं, अजायो त कोन रुलबो। ऐं खाधो पीतो, ख़रीदारी, दवाऊं वग़ैरह, हीअ ॾिसो अञा हिननि जूं बतियूं ॿरनि थियूं। सो बसि अलाह ख़ैरु करे आईंदा बि। टाइम थियो 11:30। कम वारी मासी हाणे कमु करे हली वई, छो त ॾाढो लेट आई हुई। ऐं ठहंदो आहे बिल्कुलु जीअं उहा निकिती आहे त मां वीडियो ठाहिणु शुरू कई आहे। खीर काढ़े रखियो आहे, कुझु 2-3 ॾींहंनि जो बचियल ऐं कुझु फ्रेश। ऐं हाणे मूंखे ज़रूरु वञिणो आहे ॿाहिरि ऐं इंतिहाई अर्जेंट कमु आहे। सब्ज़ी भाॼी बि वठणी आहे, घर में कुझु कोन्हे। ऐं सुराण त पंहिंजा बैग्स ख़ाली करे ऐं सेट करे वई, हर शइ मुंहिंजा अञा ताईं हिते पिया आहिनि। त मां सोचियमि पहिरियों ॿाहिरां थी अचां, पोइ देरि थी वेंदी आहे त रश थी वेंदी आहे ॿाहिरि ॾाढी। त पहिरियों मां ॿाहिरां थी ईंदमि, उनखां पोइ अची मां हीअ सॼियूं शयूं सेटिंग कंदमि ऐं कुझु घर जो कमुकार शुरू कंदमि। हाँ जी, कितने होते हैं टोटल? टोटल होगा भाई 430। अच्छा, टोटल घणो थियो हिसाब? 1540। मां अची वियमि वापसि, मच्छी वठी आई आहियां। मोस्टली त असां अगस्त में मच्छी न खाईंदा आहियूं, पर घर ते दावत थियणी आहे, तंहिंजे करे उनजो इंतज़ामु हिकु ॾींहं में कोन थींदो। ऐं मुंहिंजे महिमाननि खे मच्छी ॾाढी वणंदी आहे ऐं ख़ासि तौर ते मुंहिंजी पकल, त मां उन्हनि जे लाइ वठी आई आहियां। ऐं हीअ सब्ज़ी जेके खुटियल हूं, टमाटर, बसर, लीमा, खीरा, मेन शयूं जेके बि धाणा मिर्च वग़ैरह। ऐं ॿाहिरि वञण खां पहिरियों मां हीअ कढी वई हुयमि कद्दू, बॉइल थियल फ्रीज़ थियल कद्दू हो। इहो मां लंच में ठाहींदमि, इन करे इहो हिते कढी रखियो आहे, छो त पाणी छॾींदो ज़ाहिर बॉक्स बर्फ़ ॼमियल आहे। ऐं मां वेंदमि हाणे विंझणु। सभिनी खां पहिरियों त ॿाहिरां अची विंझणु ऐं कपिड़ा चेंज करणु मुंहिंजे लाइ फ़र्ज़ु हूंदो आहे, छो त हिकु त रिक्शा में थी वञा, पब्लिक ट्रांसपोर्ट, ॿियो पब्लिक प्लेस, त मां ॾाढो डिॼंदी हूंदी आहियां। हाणे पहिरियों वञी विंझी कपिड़ा चेंज करे ईंदमि, उनखां पोइ मां अची हिननि सभिनीनि शयुनि खे ठिकाणो हणंदमि ऐं मच्छीअ खे लूणु वग़ैरह ॾियणो आहे, जेको बि करिणो आहे। मच्छी शौक़ सां खाईंदा आहियूं असां, पर अगस्त में न खाईंदा आहियूं। सो बहरहाल दावत आहे त सभिनी खां पहिरियों त इहा विंझी सिंझी आयमि, पंहिंजा पुराणा चिथड़ा पाए माशाअल्लाह, उहे बि अलाह ॾे छल। सो मच्छी धोई, उनखे मां जेको आहे प्रॉपरली लूणु वग़ैरह ॾेई रखंदी आहियां हमेशह। ऐं मच्छीअ खे थोरो वधीक लूणु ॾिजे ऐं मच्छी देरि सां लूणु चुहंदी आहे, देरि सां जज़्ब कंदी आहे, त इन जे करे मां जेको आहे थोरो वधीक बि लूणु ॾींदी आहियां ऐं इलाही देरि जेको आहे रखंदी बि आहियां उनखे। ऐं ॿियो त वरी जॾहिं हिन जा हिसा ठाहे फ्रीज़र में वेंदा, त जेतिरी देरि में हीअ फ्रीज़ थींदी, एतिरी देरि में बि हीअ लूणु जेको आहे जज़्ब कंदी रहंदी हमेशह। ऐं ॿियो जेके बि छिलड़ वग़ैरह निकिरंदा आहिनि, जॾहिं मां उहे कंहिं बि शॉपर में विझी उछलाईंदी आहियां, त मां उन्हनि शॉपर्स खे ॿ ॻंढियूं ॾेई बिल्कुलु सोढ़ो करे ऐं पोइ मां उछलाईंदी आहियां, त जीअं उहे जेके आहिनि हवा में उॾरनि न कचिरे सां गॾु, ऐं हुते किथे वञी फासनि न। इन जे बारे में हिकिड़ी वीडियो बि पहिरियों ठाहे चुकी आहियां। सो हमेशह मुंहिंजो इहो ई तरीक़ो हूंदो आहे त वेढ़े सेड़े नंढो करे, ख़ाली थेलियूं बि अगरि असां उछलींदा आहियूं त ईअं ई उछलींदा आहियूं। एक्स्ट्रा ख़ाली थेलियूं हुजनि, सणबियूं हुजनि, मेरियूं हुजनि, फ्रूट वारियूं, भाॼियुनि वारियूं, त उन्हनि खे असां ईअं ई उछलींदा आहियूं। त हाणे ॾिसो त हिन ते मां एॾा वॾा चपटा भरे 3 लूण जा विधा आहिनि ऐं उनखां पोइ मां हिन खे जेको आहे मिक्स करे ऐं रखां थी पई। ऐं हमेशह जेको आहे असां बसर जॾहिं बि बास्केट में लाहींदा आहियूं, त पहिरियों वारे जेको उन में खलूं ऐं कचिरो जमा थियल हुजे, लाज़मी उहो कढिणो हूंदो आहे। या मे बि पहिरें वारे रखियल बसरनि में को हिकिड़ो ॿ जेको आहे ख़राबु थी वियो हुजे, त उहो बि कढिणो हूंदो आहे, त उहो साफ़ु सुथिरा थी वेंदा आहिनि। जिन जूं खलूं सुकल इलाही थी वेंदियूं आहिनि, उहे बि लाहे छॾींदा आहियूं। ऐं उनखां सवाइ जॾहिं पटाटा हूंदा आहिनि, त जेकॾहिं ॾाढा मेरा हूंदा आहिनि, त उन्हनि खे बि असां धोई रखंदा आहियूं, छो त ॾाढो मेरो पटाटो हुजे त पोइ खणी ऐं पचाइण महिल ॾाढी मुश्किल थी थिए। तंहिंजे करे हमेशह जेकॾहिं घणी गप लॻल हूंदी आहे, हिननि घणी मिटी लॻल हूंदी आहे, त उहे हमेशह असां उन्हनि खे साफ़ु सुथिरो करे पोइ रखंदा आहियूं। इहो बसि उसूल आहे असांजो। ऐं शदीद गर्मीअ में त मां इलाही दफ़ा पटाटा फ्रिज में बि रखी छॾींदी आहियां, त जीअं ख़राबु न थियनि। सो हीअ जेके आहिनि बसर मां कढां थी, जेके बि साफ़ु सुथिरा पहिरियों वारा पिया आहिनि, या उन्हनि ते जेके खलूं आहिनि सुकी वियूं आहिनि या सुकल खलूं जमा थी वियूं आहिनि, उहे सभु जेके आहिनि निकिरंदियूं। या सुकल थूम पई आहे, कॾहिं कुझु उन जा दाणा रखे बि ख़राबु थी वेंदा आहिनि, बसर बि को ख़राबु थी वेंदो आहे, तो कढी छॾींदी आहियां, त जीअं उहो ॿियनि बसरनि खे ख़राबु न करे।
सो हिन महिल मां हिन खे बास्केट खे धोतो कोन्हे बसरनि वारीअ खे, छो त धोआ त वरी सुकण जो टाइम ॾियणो पए हा। बसर खे पाणी न लॻणु घुरिजे कॾहिं, इहो हमेशह यादि रखो। बसरु आलो थियो माना ख़राबु थी वेंदो। त बसि जंहिं महिल असां छिलींदा कटींदा आहियूं त उन महिल खणी धोई बि छॾींदा आहियूं, त छो त उहो असांखे पचाइणो हूंदो आहे, रखिणो न हूंदो आहे। बाक़ी जेको बसरु रखिणो हुजे उनखे कॾहिं बि पाणी न लॻणु घुरिजे, इहो मुंहिंजो बि तजुर्बो आहे ऐं इहो हक़ीक़त बि इहा ई आहे। सो मूं पटाटनि वारी बास्केट बि जेका आहे धोई साफ़ु करे छॾी आहे ऐं हाणे इहे सॼा पटाटा धोई रखंदमि। जॾहिं इहे ड्राई थी वेंदा, बास्केट बि ड्राई थी वेंदी, त पोइ उन्हनि खे जीअं पंहिंजी पंहिंजी जाइनि ते पहुचाईंदमि। त हमेशह इहो ई उसूल आहे। असां अंडा बि घुराईंदा आहियूं, जीअं आना चओ बेदा चओ, त उन्हनि खे बि असां धोई रखंदा आहियूं। उहे कहिड़ी बि सुठी पैकिंग में अचनि, कुझु बि हुजे त उन्हनि खे असां धोई रखंदा आहियूं, पोइ फ्रिज में वेंदा आहिनि। त ईअं असां न रखंदा आहियूं कॾहिं बि। त पटाटा मोस्टली त इहे भाॼियुनि वारा पाणी विझी भाॼियुनि जो सत्यानाश करे छॾींदा आहिनि, पर अगरि मेरा हुजनि घणा त असां पाण धोई रखंदा आहियूं। सो बसि इहो ई मुंहिंजो ज़िंदगीअ जो रूटीन आहे। अॼु अलाए छो मुंहिंजी दिलि चाहियो त इहे बि सभु कुझु जेको आहे मां तव्हां सां शेयर कयां, त मां इहे रोज़मर्रा जा कम पंहिंजा कीअं निबेरींदी आहियां, कीअं निपटाईंदी आहियां। सो इहो ई तक़रीबन सभिनीनि जो इहो ई आहे। ऐं थी सघे थो कंहिंजे लाइ का हिन में नई ॻाल्हि बि हुजे, अलाए ॼाणे, मां चई नथी सघां कुझु। सो जेकॾहिं कंहिंजे लाइ हिन में का नई ॻाल्हि हुजे त उहा बिल्कुलु तव्हां मूंसां शेयर करे सघो था या मूंखे ॿुधाए सघो था, या जेकॾहिं तव्हां सभिनीनि जो बि इहो ई रूटीन आहे त तव्हां उहो बि मूंखे ॿुधाए सघो था त तव्हां सभई ईअं कंदा आहियो। मूंखे अंदरि रखिणा आहिनि, साफ़ु सुथिरा थी विया ऐं मच्छीअ खे लूणु ॾेई हिते रखियो आहे। उनखां सवाइ पटाटा धोतमि ऐं बास्केट बि धोई छॾियमि, त हाणे इहा सुकंदी त हिन में विझंदमि। हिते मां जेको 1-2 ॾींहं जो खीरु जमा थियल हो, उन मां ॾही थी ठाहियां। ॾहीअ खे ॼमाइण लाइ बि ॾही खपंदी आहे, त पहिरियों इहो कमु करे वठां त जीअं शाम ताईं इहा बि रेडी हुजे। हीअ बि सम्झो मुंहिंजी दावत जी तयारी आहे। 1:15 थी वियो आहे ऐं अज़ान बि अची वई आहे पहिरीं जी। ऐं मां हिते पचाए रही आहियां कद्दू जी भाॼी। कद्दू त बॉइल थियल ई आहे, ऑलमोस्ट कचो पको थियल आहे, त हिनखे टाइम न लॻंदो। बसि ॿोड़ जो मसालो ठाहींदमि ऐं उनखां पोइ ॿोड़ खे दम ॾेई वेंदमि। सॼियूं पंहिंजी शयूं जेके बि फैलियल आहिनि उन्हनि खे सेट कंदमि वञी पंहिंजी जाइनि ते। इन विच में थोरो रेस्ट कयमि, पाणी जी टंकी भरियमि, मोटर हलायमि। इहे सना कम बि गॾु थींदा रहिया आहिनि। 3:30 थिया आहिनि ऐं मां सुराण वञूं था ॿाहिरि कम सां। ऐं माशाल्लाह, ऐं हितां हिकिड़ो मुंहिंजो इहे लूज़ थी वियो जेको टोकरो हुयो, हिनखे मां ॿीहर हणंदमि, लाहे छॾिया। ऐं इहे मुंहिंजी निम मौज मस्तीअ में आहे। मुंहिंजा मशरूम्स माशाल्लाह ॾाढा प्यारा था लॻनि। सो सुराण काफ़ी अॻियां हली वई आहे, मां बि वञां थी। हाणे असांखे कुझु ज़रूरी शयूं वठणियूं आहिनि, सुपर मार्केट वञिणो आहे ऐं मुंहिंजी दवाऊं वठणियूं आहिनि। पोइ दफ़े बि वई हुअमि त मूंखे मिलियूं न, मेडिकल स्टोर बंदि हुयो। हे त शुक्र आहे मां थोरी एक्स्ट्रा वठी रखंदी आहियां त मूंखे मसइलो न हूंदो आहे। सो हाणे हलूं था। 4:45 थिया आहिनि, असां वापसि अची विया आहियूं। ब्रेड वरिती ऐं अंडा वरिता ऐं बाक़ी जेको कुझु सामान आहे उहो अञा ॿाहिरि पियो आहे अङण में, उहो खणंदासीं। पर मां बुरी तरह थकिजी चुकी आहियां, तंहिंजे करे मां कंदमि हाणे रेस्ट। ऐं उनखां पोइ 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी वरी पोइ हिते अची कंटिन्यू कंदमि इंशाअल्लाह। थोरो आराम करे ऐं मोटी आयमि। 3 पहिरीं जी अज़ान अचण वारी आहे, ॾही बि ॼमी वई आहे हाणे, त इनखे बि तव्हां खीबो अंदरि कबो। सुराण चांवर पिसाए छॾिया आहिनि राति जे लाइ ऐं मंझंदि वारी भाॼी बचियल पई आहे, त असां इहा ई राति जो जेका आहे खाईंदासीं। ऐं मां बेकरी तां उतां ई अंदरां सुपर मार्केट मां बेकरी तां हुननि ब्राउन ब्रेड जे नाले ते मूंखे हीअ ॾिनी आहे, त हीअ शुगर फ्री ब्रेड आहे। सो लिखियलु त अथसि शुगर फ्री ब्रेड। बहरहाली मां फस्ट टाइम वरिती आहे, त मां इहा जेको आहे टेस्ट कंदमि। ऐं हीअ 2 वरिता आहिनि बेकरी ताईं केक, प्लेन केक, छो त मूंखे दावत जे लाइ हिकिड़ी स्वीट डिश ठाहिणी आहे स्पेशल। ऐं हिन में मुंहिंजूं ढेर सारियूं दवाऊं आहिनि। हाणे हिननि खे ॾेखारण जो कोई फ़ाइदो न आहे, अलाह साईं बसि तंदुरुस्ती ॾे। ऐं बाजरी वरितीसीं, ख़तमु थी वई, छो त इहा मथे असां पखियुनि जे लाइ विझंदा रहंदा आहियूं। ऐं चणा, जीअं त तव्हांखे बि ख़बर आहे सभिनीनि खे, त सुराण इलाही दफ़ा चाट ठाहींदी आहे, तंहिंजे करे चणा असांखे बार बार खपंदा आहिनि। ऐं चिली गार्लिक सॉस, इहा बि सुराण जी मोस्ट फेवरेट। ऐं मां स्वीट डिश जे लाइ ॿिया सामान वठी आई आहियां। इहे मिक्स फ्रूट जा 2 टिन ऐं नई शइ मां हिन दावत में जेका बि ठाहींदमि उनजी वीडियो मां ज़रूरु ठाहींदमि, अलॻि सां तव्हां सां शेयर कंदमि। ऐं उनखां अलावा ही पैकेट्स जेली जा 2-3, इहा हुई असांजी अॼु जी ज़रूरी शॉपिंग। कुझु ॿियो बि कमु हो उन पासे जो, उहे बि करे आयासीं, ख़रीदारी बि करे आयासीं। सुबुह भाॼियूं ऐं मच्छी वग़ैरह सभु वठी आयमि, त हाणे आराम सां घर में वेही असां कमु कंदासीं। सो हाणे हिननि शयुनि खे ठिकाणे ॾियणो आहे ऐं 3 पहिरीं जी अज़ान अचण वारी आहे, त निमाज़ जी बि तयारी थींदी। उनखां पोइ ॾिसूं त छा थो थिए, पोइ तव्हां सां मिलूं था। शाम जा 7 थिया आहिनि
ऐं टे पहिरीं जी नमाज़ पढ़ण खां पोइ मां ही 2 पटियूं हिनखे हयूं। हिकिड़ो त ही मां पीसिस वारो टुकरनि वारो ठाहियो पटो ऐं हिकिड़ो ही प्लेन ग्रीन, ठीकु आहे। ऐं बाक़ी फाइनली हिनखे अञा हिकिड़ो बॉर्डर ईंदो त पोइ हीअ थींदी कंप्लीट रिली। त मां सिलाई खे ॾाढो मिस पई कयां, 2 ॾींहंनि खां मां हथ ई न लाथो हिनखे, त मां सोचियो त अॼु हिनजो कुझु न कुझु कमु करणु घुरिजे। सो बाक़ी हिकिड़ो फाइनल पटो आहे, उहो त हाणे अॼु कोन थो अची सघे, उहो इंशाल्लाह कोशिशि कंदमि सुभाणे ई ॾियां या राति जो लेट नाइट वेही ॾियां, पोइ डिपेंड थो करे त मां केतिरी थकिजी थी पवां ऐं केतिरो कमु करे थी सघां, ॾिठो वेंदो, ठीकु आहे न। सो हीअ ॾाढी प्यारी रिली रेडी आहे। ॿाहिरियों बॉर्डर हिन जो बाक़ी रहे थो फाइनल, ऐं उनखां पोइ हिनजो अस्तर कटे हिन ते मापे ऐं उहो रखंदमि ऐं वेंदमि जमा कंदी जॾहिं मोकिलियूं, जॾहिं सिबियूं। बहरहाल मुंहिंजे तरफ़ां जेतिरो कमु मूंखे करिणो हूंदो आहे उहो मां रेडी थी करे छॾियां, पोइ अॻियां ॾिठो वेंदो। सो ही ॾाढी प्यारी ॿाराणी रिली, वॾे साइज़ वॾनि जी आहे पर प्रिंट ॿारनि जा आहिनि, छो त ॿार 8-10 सालनि ताईं ॿारनि ताईं बि रिलियूं पाईंदा रहंदा आहिनि न, त उहो ॿार ई हूंदा आहिनि, ठीकु आहे। सो हीअ मुंहिंजी राजी ऐं हादिया जे लाइ रिली आहे। ॻाल्हियूं त ऑलमोस्ट मां तव्हां सां सभु करे चुकी आहियां, पर ईअं ई आख़िर में थोरियूं घणियूं ज़रूरी हूंदियूं आहिनि। सो तव्हां यकीन कयो, उते असां ॾाढो मज़ो पियो अचे, इलाही इंजॉय कयोसीं मुंहिंजी निणान जे घर में। पर पोइ बि जॾहिं असां पंहिंजे घर मोटी आयासीं न, त अजीब तरह जो हिकिड़ो सुकून हुयो, हिकिड़ो अलाए छा हुयो जेको मूंखे सम्झ में न आयो। हालांकि हिननि खे मां मिस बि कयां थी, छो त इलाही अरसे खां पोइ असां घर खां निकितासीं। इहो सभु कुझु बसि ज़िंदगी जो हिसो आहे, अलाह साईं करे त कोविड जेको आहे ख़तमु थिए दुनिया मां, त असांजियूं रौनकूं ऐं मेल मुलाक़ातूं वापसि जेको शुरू थी वञनि, ऐं माण्हुनि जा कारोबार आहिनि, नौकिरियूं आहिनि, अलाह रहम करे त जीअं सभु कुझु जेको आहे वापसि नॉर्मल थी वञे। ऐं मां 2 ॾींहंनि खां सिलाई खे मिस पई कयां, त अॼु मां हिनखे 2 बॉर्डर्स रिलीअ खे ॾेई वरिता, मुंहिंजे भरिसां ई पई आहे। फ़िलहालु कमिरो बिखरियल आहे बुरी तरह सां, हर शइ पखिड़ियल आहे, हितां उथंदमि त उन्हनि खे सेट कंदमि। सोचनि त पहिरीं तव्हां सां ॻाल्हाए वठां, व्लॉग एडिट थींदो, पोइ अपलोड थींदो, उन में टाइम लॻंदो आहे। ऐं ॿाहिरि वियासीं 2 दफ़ा, ॾाढो ज़रूरी कमकारियूं हुयूं, जेको कुझु वठी आयमि तव्हां सां शेयर कयमि। ऐं वरी हाणे असां कंप्लीट पाबंदीअ सां बंदि थी घर में वेहंदासीं, त वरी न निकिरंदासीं फ़िलहालु तकड़ में, जेसिताईं असांखे वरी का अहिड़ी अशद ज़रूरत पए। सो ख़्यालु रखिणो हूंदो आहे पंहिंजो, ज़रूरी आहे ॾाढो। ॿाहिरि जेको आहे ख़तरो बहरहाल मौजूदु आहे, माण्हू हुनखे ॾाढो लाइट था वठनि, सीरियस वठनि ई नथा, ऐं एॾी लापरवाही था कनि जंहिंजी हद न आहे। त अलाह रहम करे, बाक़ी अलाह बि उन क़ौम जी हालति ओसि ताईं न बदिलाईंदो आहे जेसिताईं उहा क़ौम पंहिंजी हालति पाण बदिलाइण जी कोशिशि न करे। पोइ बिना कोशिशि जे, बिना महिनत जे, बिना एहतियात जे असां पंहिंजे इंसान जी हैसियत में जॾहिं पंहिंजो ज़िमो पूरो नथा कयूं ऐं पोइ सिर्फ़ु अलाह ते था छॾे ॾियूं, ईअं न थींदो आहे, ठीकु आहे न। ऐं सिर्फ़ु दुआऊं करणु काफ़ी न हूंदियूं न, एफर्ट खपंदो आहे, कुझु महिनत खपंदी आहे। अलाह बि उन्हनि सां ॿधल आहे जेके कोशिशि था कनि, हिमत था कनि। सो बहरहाल ॻाल्हियूं त घणियूं थी वेंदियूं, ख़बर त मां शुरू थी वञा त पोइ मुंहिंजे लाइ चुप करणु मुश्किल हूंदो आहे। सो बहरहाल अॼु जो व्लॉग हिते ख़तमु था कयूं। ज़िंदगी रवां दवा आहे, जेसिताईं तेसिताईं तव्हां सां गॾु रहंदमि इंशाअल्लाह। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। अलाह तव्हांखे सलामत रखे, आबाद हुजो, ख़ुशि हुजो। ऐं ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं, तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह भाई।